सिंध सरकार जी नाअहली आहे, जंहिंजे करे असां शिकारपुर खां ही रैली कढी करे अॼु बबरलो बाईपास ते आया आहियूं पंहिंजे मासूम ॿारनि जी बाज़ियाबी जे लाइ। ही पाकिस्तान पीपुल्स पार्टी सिंध सरकार जी नाअहली आहे, जंहिंजे करे असां शिकारपुर खां ही रैली कढी करे अॼु बबरलो बाईपास ते आया आहियूं पंहिंजे मासूम ॿारनि जी बाज़ियाबी जे लाइ। जे सिंध सरकार पाकिस्तान पीपुल्स पार्टी खे थोरो बि दर्द हुजे हा न, थोरो बि एहसास हुजे हा त अॼु असांखे शिकारपुर खां हिन बबरलो बाईपास ते न अचणो पए हा। कॾो को ही जेके 12 ॾींहं 14 ॾींहं थिया आहिनि, मासूम ॿारनि जा वालिदैन ऐं उन्हनि जा पंहिंजा ऐं ही जेकी कमेटी जा सरबराह आहिनि जेके सरापा एहतजाज वेठा आहिनि इन्हनि मासूम ॿारनि जे बाज़ियाबी जे लाइ, कॾो को ॿार बाज़ियाब थी वञनि हा। पर ही जेकी सिंध सरकार आहे, पाकिस्तान पीपुल्स पार्टी आहे, इहा कूड़ ते क़ाइमु आहे। हिन वक़्तु सॼी मशीनरी, पैसो, पावर, हुकूमत सभु कुझु हिननि जी आहे, पर अलाए छो ही मासूम ॿारनि खे बाज़ियाब करण जे लाइ तयारु न आहिनि। अलाए कहिड़ो कारण आहे। ईअं न थिए जो सुभाणे सिंध सरकार जे जेके पकनि कोटनि में ही मासूम ॿार क़ैद आहिनि, ही पूरी अवाम सुभाणे ईअं न थिए उन्हनि जा पक्का कोट किराए करे असां पंहिंजे मासूम ॿारनि खे पाण आज़ादु कयूं। इंडिया एक्शन कमेटी जे अॻवान ऐं वारिस अगरि बबरलो बाईपास बंदि कनि त तव्हांजो उन सां केतिरे हद ताईं साथ हूंदो? असांजो जीअं हिते अॼु जीअं धरणो आहे, हिते जीअं सहकार आहे, तीअं ई अगरि उहे रोड ब्लॉक कंदा असां उन्हनि सां गॾु आहियूं। छो त ही सिंध जे मासूम ॿारनि जो आहे। ही सिंध जा मासूम ॿार न आहिनि, ही असांजा आहिनि ॿार। ही पंहिंजे हिननि खे पंहिंजो ॿार सम्झी करे अॼु असां धरणे में आया आहियूं, शिरकत कई आहे ऐं वक़्त जे फिरोड़नि खे ललकारियूं था त असांजा अगरि तव्हां ॿार आज़ाद न कया त तव्हांजे हिननि पकनि कोटनि खे ईअं किराईंदासीं त तव्हां तसवर बि नथा करे सघो, सोचे बि नथा सघो।